अपडेट कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो, थधि में वाध। सांघड़, उडेरो लाल, गुपचाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति। सियारे जी पहिरें वसकारे बाद मुख़्तलिफ़ शहरनि में थधि वधी वई। तव्हांखे अपडेट कयूं पिया मौसम जे हवाले सां। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो, थधि में वाध। सांघड़, उडेरो लाल, गुपचाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति। एक भेरो ॿीहर आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं मौसम जे हवाले सां। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो, थधि में वाध थी वई। सांघड़, उडेरो लाल, गुपचाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति थी आहे। सियारे जी पहिरें वसकारे बाद मुख़्तलिफ़ शहरनि में थधि वधी वई। अपडेट कंदासीं तव्हांखे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो, थधि में वाध। सांघड़, उडेरो लाल, गुपचाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति। तफ़सील मालूम कंदासीं एडी कुंभर खां। एडी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल, सांघड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में टंडवा दम सांघड़ तालुक़े जे मुख़्तलिफ़ शहरनि, सांघड़ शहर समेत जेको आहे सो ॿियनि इलाइक़नि में आसपास में गुज़िरियल 2-3 कलाकनि खां वठी जेको आहे सो वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। ऐं हुन खां सवाइ ॾखण जूं हवाऊं खुलण खां पोइ जेको आहे सो सियारे जी जेका हुन थधि में बि इज़ाफ़ो थियो आहे। सांघड़ शहर में जेको आहे सो बरसाति तेज़ रफ़्तार सां पवण सबबि हेठियाई वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जेको मवासिलाती निज़ाम आहे, बिजली ऐं टेलीफोन, हुन खां सवाइ ॿियो मवासिलाती निज़ाम आहे, उहो बि धरम भरम आहे। जी, महिरबानी अवाज़ अपडेट करण लाइ। अपडेट कंदासीं मौसम जे हवाले सां। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो थियो आहे, थधि में वाध थी वई। सांघड़, उडेरो लाल, गुपचाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति पई आहे। सियारे जे पहिरें वसकारे बाद मुख़्तलिफ़ शहरनि में थधि वधी वई। तव्हांखे अपडेट कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो, थधि में वाध थी वई आहे। सांघड़, उडेरो लाल, गुपचाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति थी आहे। सियारे जे पहिरें वसकारे बाद मुख़्तलिफ़ शहरनि में थधि वधी वई आहे। मौसम जे हवाले सां तव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो थियो आहे, थधि में वाध थी वई। सांघड़, उडेरो लाल, गुपचाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति पई आहे।